नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरुनि सिलसिलो जारी है न वक्तांगे बिरिया रोड मां खबर ॾींदड़ बिरिया रोड भरिसां ॻोठ चांहि सुलेमान में इलाइक़े जे सियासी समाजी अॻवान ऐं राजपूत बिरादरी जे मोजिज़ शख्सियत मरहूम हाजी मीर मोहम्मद राजपूत जी पहिरीं वरसी तकरीब थी गुज़री। वरसी तकरीब में संदसि फर्ज़ंद इंजीनियर ज़फ़र अली राजपूत के बिरादरी जी पग पिण बदिराई वई। पग बदिराई तकरीब में सियासी समाजी अॻवाननि तोड़े मुख़्तलिफ़ बिरादरी जे चङनि मुड़सनि पाकिस्तान पीपल्स पार्टी जे सूबाई वज़ीर डॉक्टर सोराब सिरकी DIG बलूचिस्तान जावेद आलम ओडो राजपूत बिरादरी जे सरदार ख़ालिद मियां राजपूत खां अलावा इलाइक़े जे मोजिज़नि पिण शिरकत कई। उन मौके ते मीडिया सां ॻाल्हाईंदे ज़फ़र अली राजपूत चयो त मां सभिनी सरदारनि ऐं इलाइक़े जे चङनि मुड़सनि जो शुक्रगुज़ार आहियां मूं वटि अची मान बख़्शियो। हिन चयो त मुंहिंजे वालिद मरहूम हाजी मीर मोहम्मद राजपूत जो ख़ाल भरणु मुमकिन न आहे पर मां हर मुमकिन कोशिश कंदुसि त पंहिंजे वालिद वांगुरु ॾींहुं राति इलाइक़े वासियुनि जी हर मुमकिन खिदमत कंदो रहां। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।